लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं मोहतरमा नसीम खोसो सां जारी आहिनि। हा दीपो, अॻिते हाणे तव्हां कमु हलायो सरसो जो, जी हाणे सर। तव्हां जूं 42 छोकिरियूं उन्हनि खे कर्ज़ पखा मिलिया, पोइ उन्हनि कयो सर छा छा? 51 खे मिलियो कर्ज़। पोइ उन्हनि में उन्हनि पंहिंजी नियाणियुनि खे कंहिं सिलाई जी मशीनियूं वठी ॾिनियूं, कंहिं माना बर्थ जो सामान वठी ॾिनो, कंहिं कुझु कयो, किन माल वरितो, किन पंहिंजी ज़मीन में हईं। सर हिते हुयो हिकिड़ो इशू न हुयो, पर हिकिड़ी माना सम्झ वारी ॻाल्हि हुई, छो त पहिरियों दफ़ो मायुनि खे ॻोठाणनि खे कर्ज़ु मिलियो, त इहो कर्ज़ु वरी रिकवर थियणो हुयो। हुननि ॿुधायो त अब तव्हांखे असां कर्ज़ु ॾियूं था, पर इहो रिकवर थियणो आहे 6 महीननि खां पोइ। मूंखे बि ॾाढी ॻणती हूंदी हुई त अलाह करे इज़त जी रहे, अवां छा कयो? कर्ज़ु वापसि थिए। उन मां कयुव छा अवां? मां पंहिंजे लाइ सर मां मशीन वरिती, मशीन टाप वारी, बर्थ वारी। अच्छा। हा, पोइ सर मां त उन मशीन जो कर्ज़ु उन मां ई लाहे वियमि, माना 2 महीननि में मूं वटि 10,000 जमा थी विया। अच्छा माशाल्लाह। हा, ॿियनि अदिनि जा बि मां सुठी इनकम थी। उहे जेके छोकिरियूं सिखी आयूं उहे पंहिंजे घर में कमकार कनि पियूं। सर वरी 6 महीना गुज़री विया, 6 महीननि खां पोइ कर्ज़ ते लठ पटी, अबा कर्ज़ु ॾियो, चई कर्ज़ु ॾींदासीं वरी मोटाए न मिलंदो, मोटी न मिलंदो। अबा कर्ज़ु मोटाए मिलंदो, मां बाजी जन सां ॻाल्हायो आहे, तव्हां परेशान न थियो, पर हू असांखे अञा वधाए ॾींदा, 25-25 करे ॾींदा। मां चयमि टापा ॾेई कर्ज़ु कढान, अलाह भली कंदो। पोइ सर इनशाला मुंहिंजो महीने में सॼा ई कर्ज़ु मुंहिंजो थी वियो, 7 लख कर्ज़ु थियो। सभिनी ॾिनो वापसि? सभिनी वापसि ॾिनो। अच्छा 7 लख पूरो। वरी उहो भाई उहो थियो, ॻोठ मां एॾो पैसो कढे थी, सरसों वारा नथा वठनि, इहा थी वठे। बाजी खे घुराया, मां चयो बाजी अचो तव्हां हिननि सां मीटिंग कयो, हिननि मूंखे पैसा ॾिना आहिनि, पर मायूं बार बार मूं ॾे अचनि थियूं। उहा आई, चए न पैसो तव्हां जमा करायो, असां ॿीहर तव्हांजा फॉर्म भरे ॿीहर तव्हांखे वाधारो पैसो ॾींदासीं। सर मां गाॾी हिननि खां वरिती, मां एॾा पैसा कीअं खणी वञा, खणी वियमि बैंक ते पैसा जमा करायमि, ऑफिस में वॾी मीटिंग अरेंज करायऊं। चयूं माशाल्लाह मॾखो से रिकवरी कई आहे, ॾाढियूं ख़ुशि थिया। हिन महिल असांजो जेको सरसों खे हलाईंदड़ हुयो गुलाम रसूल समय जो हुयो, ऐं सोनो कंगराणी साहिब जन हुया, यार मोहम्मद बोज़दार हुयो माशाल्लाह, मैडम शाज़िया शेख हुई, ऐं आसमा भुट्टो हुई, सबिया भुट्टो हुई। ॾाढा ख़ुशि थिया। ऐं जॾहिं मां कर्ज़ु मोटायो त ज़ाहिरी आहे जंहिंजी सुठी हालत हूंदी त उनखे चवंदा अॻु भरो थियनि इहे। सर वरी हिननि असांजा फार्म भरिया, फार्म भरियऊं जो त कंहिंखे 12,000 ॾिनऊं, कंहिंखे 13 ॾिनऊं, कंहिंखे 14 ॾिनऊं। माशाल्लाह इज़त ॻोठ में बि रहिजी वई, ॿाहिरि बि रहिजी वई। वरी असांखे नलकनि जी स्कीम मिली, हुननि माना 83,000 जी असांखे स्कीम ॾिनी, जंहिंमें 20 नलका हणाइणा हुया। सर मां जो सामान वठी आयासीं, असां पाण मायूं वठी आयासीं, ऐं मुंहिंजो घरवारो बि मूंसां गॾु हलियो। सामान वामान पाण वठी आयासीं, उन्हनि खां इलाज मिंथ करे वरितोसीं, माना सुठे अघ में असांखे सामान रिआयत में ॾिनऊं। सर 20 जे बदिरां असां 25 नलका हणायासीं, जंहिंमें 5 फुट नाली हुई सीमेंट जी, ऐं 4x4 जो फर्श हुयो। नाली इन करे वॾी थोरी करायूं त माना जीअं ॿाहिरि पाणी वञी हलियो, छो त लोढ़ानि या पेहर आहिनि उन्हनि में वञी हलियो, जीअं पोइते न मोटे, ऐं थोरो नलके ते थोरो भरा करायूं। सर इहे नलका असां हणायासीं, अञा असां वटि 10,000 बचा। मैडम ॾे फ़ोन कई, मुंहिंजो बाजी अचो तव्हांजे पैसनि मां 10,000 असां वटि बचा आहिनि। माशाल्लाह एॾी ख़ुशि थी। सर 5,000 मूंखे ॾिनई, 5,000 जेका मूंसां आदि मैनेजर हुई उन खे ॾिनई। चई हलो मां तव्हांखे गाॾी में खणी थी हलां मेन रोड ताईं, तव्हां वञी कपिड़ा वठी अचो, इहो तव्हां ॿिन्हिनि जो इनाम आहे। वरी सर शुक्र अल्हम्दुलिल्लाह इहा स्कीम अञा हिते ई वरी 2010 जी ॿोॾि अची वई। ॿोॾि आई त काफ़ी माण्हू इन में डैमेज थी विया। असां वटि ॿोॾि खां पोइ हिननि घर ॾिना जेके 70,000 60,000 जा, माना असां वटि 10 घर आया ॻोठ में। माना हिकु घर लाइ 60,000? 60,000। इहो कर्ज़ु ॾिनो? न सर, उहा IG जी इमदाद मिली, घर ठाहिण जे लाइ ॾिनो। 2 कमरा हुया, ऐं उहो कमरा जेके हीअं झूपे वांगुरु हूंदा आहिनि, जंहिंमें ख़र्चु थोरो अचे, ऐं कचिन सिरनि जा हुया, उहे बि असां ठाहियासीं। वरी असांखे हिननि चयो त हाणे LSO ठहंदी तव्हांजी, ॻोठ तव्हांजा कंप्लीट आहिनि। जिते ॾिठूं थोरी हुशियारप हिननि उते ई चयो त माना वोट कराईंदासीं। सर असांजी जेके ज़ातियूं हुयूं, कुर्सी बि हुया, शर बि हुया, महर बि हुया, करीम ॾिनो, बडाणी ॻोठ आहे,
माना उते कोई वञण जे लाइ तयारु ई न हूंदो आहे। उहे हुया माना मुख़्तलिफ़ शेख हुया, माड़ेचा हुया, माड़वी हुया। असां इन्हनि जी मीटिंग अरेंज कराईसीं सभिनि मां माना जनरल बॉडी जूं ॿ अदियूं आयूं ॻोठनि मां, हर विलेज मां आयूं। त असां चयोसीं हाणे हिकिड़ो ॻोठु शामिलु न हुयो जेको ॿिनि ॻोठनि में जहिड़ो पियो हले, शर ऐं खोसा। तव्हांखे बि ख़बर हूंदी सर, वॾो माना जहिड़ो हुयो 10 साल पुराणो हुयो, जंहिंमें जीए सिंध वारा बि आया, सैयद मुर्शिद बि आया, पर कोन पियो हल निकिरे। असां वटि शोएब सुल्तान जो आयो, हुन पुछियो त ॾियो ख़बर तव्हांजी माना विज़िट ते आयो कि कर्ज़ बर्ज़ विया, नलका बि लॻी विया, घर बि ठही विया, छा आहे? त माइन चयसि ॿियो त सर हर शइ सही आहे, सेट आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, असांखे कर्ज़ बि मिलियो, नलका बि मिलिया, घर बि मिलिया, असां सफ़ा ख़ुशि आहियूं। असां वटि हिकिड़ी शइ आहे जेका पुराणी आहे, असां माना ॿाहिरि निकिरी नथा सघूं, हेॾा असांजा माण्हू मरी विया आहिनि। उहो जो ॿुधी करे हुन चयो ज़िमेदारी रखियईं सरसों वारनि ते, त इन खे ॾिसो इहो जहिड़ो कीअं ख़तमु थींदो। सर गुलाम रसूल साहिबु हुयो, पंहिंजो समंद सर समंद हुयो, ऐं सर सोनो कंगराणी हुयो, यार मोहम्मद बोज़दार हुयो, मैडम आसमा, वरी साॻा ई मेंबर उहे हुया। हो असांजे जे माण्हुनि सां बि मिलिया, हुननि सां बि मिलिया, ॿिन्ही धुरनि सां मिलिया, पर सर हल कोई न थियो। जॾहिं असांजी एलओसो ठही थी 2011 में, त असां चयोसीं एलओसो ठाहींदासीं ई न, असांजो इहो ॻोठु शामिलु थिए। असां बाजी जन खां गाॾी वरितीसीं, चयोसीं असांखे सपोर्ट ॾियो, मसइलो हल नथो थिए। असां हिकु भेरो नियाणियूं त वञूं, मर्दनि खे न ॿुधायोसीं। असां एलएसओ जूं अदियूं ओॾई वियासीं। सर वियासीं जो त हुननि जो ॾिठो त भेणा हे गाॾी थी अचे, हेठि लथासीं, हे त मायूं सुञाणण वारा हुया, सुञाणनि पिया, वेझा ॻोठ सुञाणींदा आहिनि, त हे त दुश्मननि जूं मायूं असां ॾे थियूं अचनि, अलाह पनाह ॾे माना कुझु थिए न, हिननि बंदूकां सिधियूं कयूं। अरे अबा, असां तव्हांजूं नियाणियूं आहियूं, औरतां आहियूं, कुझु असां खणी न आया आहियूं। असांखे हिननि विहारे करे असां हाल अहिवाल वरितऊं। असां हिननि खे सॼी ॻाल्हि ॿुधाईसीं त असांजी यूसी हिकु थी थिए, असां नथा चाहियूं त तव्हांजे ॻोठ खे छॾियूं, असां पंहिंजी एलएसओ में तव्हांखे शामिलु कयूं। सर हुननि खे जॾहिं असां माना ॿुधायोसीं त हेतिरा माण्हू मरी विया आहिनि, शहीद थी विया आहिनि, ज़मीन उते पई आहे, 10 सालनि खां कंहिं आबाद न कई आहे। सर इहे जो हुननि खे ॻाल्हियूं ॿुधायूं, ॿार यतीम थी विया आहिनि, मायूं बेवा थी वियूं, सर सफ़ा गुरबत थी वई, सफ़ा माना एॾो ग़लति थियो त हुननि पंहिंजूं मायूं असां सां उन ॾींहुं हई छॾियूं। ॿिनि जे बदिरां हुननि 4 अदियूं ॾिनियूं। असां हुननि खे वठी वियासीं, पंहिंजी हुन जिथे असांजी मीटिंग हुई, हुननि जी सुठी तरह ख़िदमत कईसीं, मानी बानी हुननि खे खाराईसीं, शाम ताईं विहारियोसीं। त जेके जंहिं वॾेरे जहिड़ो करायो, उन जा ॿार बच्चा ॾिठऊं जो त मायूं आहिनि। ॻोठु मीटिंग में त ॻोठाणियूं पाण ई ईंदियूं, ॾिठियूंसीं जो त उन्हनि वञी करे मर्दनि खे चयो, चई इहे मायूं आयूं आहिनि, इन्हनि खे मारियो, इन्हनि सां विढ़ो, दुश्मन क़बीले जूं छो आयूं आहिनि हिते। त असांजी धुर वारे जेके माना मुंहिंजा ॾेर सोट हुया, उन्हनि चयो नियाणियूं आयूं आहिनि, असां न मारींदासीं, तव्हां वञी विढ़ो, असांखे त अॻ में कयो भई, भले असां वटि अचनि। सर पोइ मीटिंग थी वई, असांजी एलओसो माशाल्लाह ठही वई, हुनजो हिकिड़ो बुनियादु पइजी वियो। हो जो वापसि वयूं त पंहिंजे मर्दनि खे ॿुधायूं, चई हितां ॻाल्हि एतिरी आहे, असांखां भेण उहे ई असांजा भेण भाइर हुया, माइनि त असांखे इज़त ॾिनी, पर मर्दनि बि असांखे वॾी इज़त ॾिनी। पोइ सर ॿिए ॾींहं ते माना सैयद वठी आया, तॾे लताड़ थी, असांजो फ़ैसिलो थी वियो। सर पोइ असांजी वरी हिते इंटर पार्क होटल आहे, हिते माना सखर में हिते असांजी मीटिंग थी, सोने कंगराणी साहिबु जन अरेंज कराई हुई। पोइ टोटली डिस्ट्रिक्ट जा उते माण्हू आया हुया। सर उते जो मूंखां पुछऊं, नवां बि हुयासीं, पर मूं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूं सॼी ॻाल्हि कई, जेका माना सर माण्हू कंदो उहा ई ॻाल्हि ॿुधाईंदो, जेको कमु कंदो उहो ई हक़ीक़त हूंदी। ॿुधाई त सर हुननि मूंखे ₹1 लाख इनाम ॾिनो। ॾाढा ख़ुशि थियासीं सभु ई, पर सर उहो ₹1 लाख मां खणी करे पंहिंजे कमु न लाथो। मां उते माना ऑफ़िस जो बुनियादु रखियो, एलएसओ ऑफ़िस जो चंदो कयो, 45,000 ॻोठनि मां वरिता, 5-5 करे, जेके ग़रीब ॻोठ हुया उन्हनि खां न वरिता। उन मां भराए विझराए करे पोइ असां ₹1 लाख जो माना कमु हलायोसीं। हिकिड़ो माशाल्लाह कमिरो आहे 2 हुननि जो, ऐं 5 गेडरनि जो वॾो हाल आहे, सुठे नमूने ठाहीसीं ऑफ़िस। सर वरी हलंदे हलंदे असांजी माना हेठां निकिरी आई धरती खां मथे,
त वरी मैडम नाहिद शाह असां वटि विज़िट कई, उहा वरी सरसों में अची वई। सरसों में अची वई, असां वटि विज़िट कई, कमु ॾिठईं, माना हर शइ, त ॾाढी ख़ुशि थी। ऑफिस जो ॾिठईं त अध में पयल हुई, त ₹1,00,000 वरी उहा बि मूंखे ॾेई वई। असां उहो बि ऑफिस में हणायोसीं, छत बत विझराईसीं, बाक़ी चयोसीं लेपा ॿेपा पोइ ॾींदासीं। मुंहिंजे 50,000 मुंहिंजे बाबा खां वरितो, मेन जो वापारु मुंहिंजो बाबा कंदो हो। सर ईअं कंदे कंदे असांजी इहा माना कमुकारु हले पियो। इते असांजा 2013 में असांजी जेंडर जी ट्रेनिंग थी। छाजी? जेंडर जी। अच्छा। सर उहा बि सरसों में हिकिड़ो शोबो हुयो, उन महिल ऑफिसूं सरसों जूं पंहिंजूं न हुयूं, रेंट ते हूंदियूं हुयनि, पर हिते हूंदियूं आहिनि जिते सोसाइटी आहे हिते। असांखे 7 ॾींहंनि जे लाइ ऑफिस में ई रहणो पियो पए। असां आयासीं हुते, पर मुंहिंजी नंढड़ियूं हुयूं त मां उहे बि 2 खणी आई हुयमि। मैडम चयो, मैडम रुखसाना, रियाज़ घरवारे जो नालो हुयसि, चई पुट तव्हां खणी हलो भले, असांजी फैमिली हो, असांजो घरु आहे, असांजे लाइ इशू न आहे। सर उते असांजी जेंडर जी ट्रेनिंग थी, माशाल्लाह पर्दा खुलिया, दिमाग़ु खुलियो, अखियूं बंदि पयलनि में रोशनी अची वई, उज़बुर में साह पइजी वियो। वाह वाह। सर हे जो असां उते माना असांजा हक़ कहिड़ा आहिनि, अलाह पाक असांखे कहिड़ा हक़ ॾिना आहिनि, असांजे मुल्क असांखे कहिड़ा जीअण जा हक़ ॾिना आहिनि, मर्द औरत में कहिड़ो फ़र्क़ु आहे। असां त इहा सॼी ज़िंदगी अंधेरे में गुज़ारी, पर असां जेका थियो, असांजी अधीन खे त का ॼाण न आहे, असांजे मर्दनि खे का ॼाण न आहे। सर उतां मोटी करे असां अची सेशन करायासीं पंहिंजे ॻोठनि में, एलोसे में, हुते मीटिंगुनि में सेशन करायासीं। मर्द ॿुधनि त वेही करे वरी ॿुधंदा थी, ॾिसो माई असांजी माई त नथी बिगाड़े। चयूं अदी इहे सेशन न कराए, जासूसी पई कनि, मर्द माना मर्द पासे। हा, जीअं पतरनि जो घर हुजे त साइड में वेहनि, या भित में कमरे में वेठा हुजनि त वरी ओट में वेहनि। मां चयो सर अदा इहा ख़राबु थियण जी ॻाल्हि न आहे, जेको असांखे इल्मु क़ुर पाक ॾिनो आहे, मां उहो थी तव्हांखे ॿुधायां। असांखे अॻिते बि त कमकार करणा आहिनि, तव्हांजी इज़त बरहक़ आहे, असांखां तव्हां वधीक हो, हाणे चवणो पियो पए, जेसि ताईं असां पंहिंजी ॻाल्हि खे बीहारियूं। सर उहे कम हलनि पिया, ईअं कंदे असांजे खे ख़बर पई त हिते हिकिड़ी माई खे क़तलु करण वारा आहिनि। हलंदे हलंदे मूंखे उन माई फ़ोन कई। हाणे इहा माई किथे थी क़तलु थिए? सर उते शाख ते हिकिड़ो ॻोठु आहे, उते क़तलु पई थिए। नालो मां न खणंदमि। उन ॻोठ में तव्हां वेंदा? हा। अच्छा, पर तव्हांखे किथां ख़बर पई त हिकिड़ी न्याणी सां ही क़तलु वारदात थियण वारी? हा सर उहो कीअं हुयो जो हुनजो घर वारो माए सां जुआ खेॾियो, माना 2 भाई जुआ खेॾिया। उन ॿिए भाई जा जाफ़री ज़ात जो हुयो, उनजा पैसा उन ॾे अची विया। चयईंसि सुबुह मूंखां वठिजांइ, जुआ में हारायईं, सुबुह मूंखां वठिजांइ। जीअं ई उहो होॾे वियो हुन खां पैसा वठण, त माई वेठी थांव पई मले, चयईंसि तूं कारो आहे। हुनखे 2 ज़ाला हुयूं, उन जेको कारो पियो करे पंहिंजी ज़ाल खे, उनखे 2 ज़ाला हुयूं, माना कूड़े ते हिकिड़े नाहक ते। पोइ असां पंहिंजा पैसा बचाइण खां हो हुन माई खे पंहिंजा पेका वठी आया वीचारी खे। चऊं हाणे छा थींदो, इन जो मारण खां सवाइ हल ई न आहे। सर पेकनि बि चयो, इल्ज़ाम लॻी वियो त भई लॻी वियो, न त असांखे बिरादरी पंहिंजी हुन मां बिरादरी मां कढी छॾींदा सभु ई। सर जीअं ई मां उते इंटर थियमि, वयमि जो ॾिसां त बाक़ाइदे हेठि पलाल बिछो पियो आहे, उन पधर में आगुर में कमरे में माई खट ते वेठी आहे थी, ॿियूं मायूं हेठि हिक ॿिए खे भाकुर पाए पार थियूं कढनि। सर माना पहिरियों दफ़ो मां इहा शइ ॾिठी त माण्हू खे सजाए मारनि था। त माई उहा मुॾे जीअं ई माना दरवाज़े तां मां अंदरि टपियमि, मुॾे भॼंदी आई। सभिनि में हुल हंगामो त थी वियो त हे अधी हीअं ट्रेनिंगियूं कराए थी, सेशन थी कराए, त मुॾे भॼंदी आई, मूंखे भाकुर पाए चवे थी अदी मुंहिंजी धीअ खे मारनी था अॼु शाम 7 बजे, मुंहिंजी धीअ बेगुनाह थी, ओ धी पार कढी माना रोए पई। ॿियूं अदियूं हेठि जीअं तॾे ते रोइबो आहे न, ईअं पार कढी रोइनि पियूं, पथर कयो वेठियूं आहिनि। हा, त मूं चयोमांसि तुंहिंजी धीअ किथे आहे? चई अम्मा ओया वेठी आहे। जो ॾिसां त खट ते हंधु विछो पियो आहे भलो, ॻाढ़ा कपिड़ा पातल अथसि, जीअं कुंवार सजियल हुजे, माई सजियल आहे कुंवार वांगुरु। मां माई खे चयमि ॾे भला ख़बर, तुंहिंजो कोई साथ ॾियण वारो आहे? चई हा अदी। मां चयो केरु थी? चई मुंहिंजो पुटु आहे। सर नंढी मोबाइलियूं हूंदियूं, मां तेसि ताईं छोकिरी जो मुंहिंजो वीडियो रिकॉर्ड कयां, माई वई पुट खे वठणु उतां कॾां।
मां हुन जो वीडियो रिकॉर्ड बि कयां, हुन खां पुछां पई पुट तुंहिंजी अॻियां एॾा ताम पिया आहिनि, तूं छा छा हिननि मां खाधो आहे? चए थी भाॼी मूंखे कुझु नथो वणे, अला सर मूंखे कुझु नथो वणे। हुन जूं अखियुनि जो ॾिठमि त हेॾियूं सुजला हुयूं। मुंहिंजो पुटु तुंहिंजूं अखियूं छो सुजला आहिनि, तोखे मच्छरनि खाधो आहे? चए थी भाॼी मां यकी 7 ॾींहं आहे निंड न कई आहे, 7 राति आहे, अचे थी मां निंड न कई आहे, मुंहिंजूं अखियूं सुजी वियूं आहिनि। सर पर उहा शइ ताम खुटल न हुयो जेको हुनजे अॻियां पियो हुजे। जेसिताईं हुनजी माई पंहिंजे पुट खे वठी आई, हुन सां ॻाल्हायमि, मां चयो भाऊ ॾे ख़बर तव्हांजी नियाणी बेगुनाह आहे या गुनाहगार आहे? चवणु लॻो भेण असांजी भेण बेगुनाह आहे, मुड़ुसु इल्ज़ाम हणियो अथसि। मैं चयो त हल तव्हांखे ख़बर आहे त पोइ तव्हां मारियो छो था? तव्हांखे जॾहिं पक आहे तव्हां मारियोसि न, हो ग़लति आहे। चई भेण असांजी बिरादरी न त असांखे बिरादरी मां कढंदी। मां चयो भला तव्हांजो नालो न अचे असां तव्हांजी का मदद कयूं? मुंहिंजे मथे ते हथु रखी चई हा सही आहे भाऊ, मां हितां माना सॼो कमुकारु निबेरे वरी हिकिड़ी पोड़ियूं आयूं 2 अधियूं सफ़ा पोड़ियूं हुजनि झूनियूं, उन्हनि खे चवां थी अम्मा हिनखे जो तव्हां मारींदव त पोइ काॾे कंदवसि? मूंखे सवाल माना पाण अचनि पिया, हिनखे जो मारींदव त काॾे कंदवसि? चई अम्मा वाह में उछले टुकर करे कुतनि खे खाराईंदा? हां मां चयो हा कुतनि खे खाराईंदा? चई हा कुता खाई वेंदसि अम्मा मांस, हॾा पोइ वाह में पिया हूंदा। मां चवांसि थी अम्मा पोइ तव्हां वॾियूं हो इहो त ना इंसाफ़ आहे, तव्हां सम्झायो न पंहिंजनि खे। चई अम्मा असांजी रीत इहा आहे। मां सर ॿाहिरि निकिरी मैडम सां ॻाल्हायो, मैडम रुखसाना सां। हुन मूंखे साफ़ियुनि जा बि नंबर ॾिना, चई नसीम अॻ में ख़बर शाया कराए। मां साफ़ी सां ॻाल्हायां थी, लखी जो साफ़ी। मां चयोमांसि अदा हीअ ख़बर शाया कर, तोखे हाणे करणी पवंदी। चए थो कहिड़ी? मां चयो फलाणे ॻोठ में हीअं माई था मारनि, बेगुनाह आहे, उनखे शाम 7 बजे क़तल कंदा, हाणे 5:30 था थियनि। कहिड़ो साल आहे? टेम चढ़ंदो थो अचे सर, इहो आहे 2015। टेम माना गुज़रंदो थो अचे, बाक़ी बचो 1.5 कलाक। साफ़ी थो चवे अधी असांजे कढ छो पईं, पंहिंजे कढ बि छो पईं? त वरी मां हिन फ़ोन कटी आहे, मां इहा ख़बर शाया न कंदमि। सर मां 5 दफ़ा हुन साफ़ी ॾे फ़ोनियूं कयूं आहिनि त हक़ जी ॻाल्हि साफ़ी न पियो मथे आणे। चई मां न ख़बर शाया कंदमि, फ़ोन बंदि करे छॾियईं। मां इहा ॻाल्हि मैडम खे कई, मुंहिंजो बाजी हितां ॻाल्हि एतिरी आहे, उहा जो भई मुंहिंजे ॿिया नंबर मोकिलियईं SP जा, शिकारपुर पठाण हुयो SP। सर मां हुन सां ॻाल्हायो आहे, मुंहिंजो सर टेम गुज़रंदो थो वञे, हिते 1/2 कलाक वरी गुज़री वियो। चई पुट छा आहे? मां चवां हिते ॻाल्हि हीअं आहे, मां हीअं ॾिसी आई आहियां, मां हाणे उतां साइड थी थियां, हीअं माई खे मारनि था, फलाणे कमरे में माई वेठी अथव, हेतिरी ख़ल्क वेठी अथव, उताक में मर्द वेठा अथव जेके औज़ार बि झले वेठा अथव। सर मां ॾिठा पाण, असां पाण ॾिठासीं। हे जो उते जीअं ई पुलिस उतां निकिती, 7 गाॾियूं काए आयो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह टाइम ते अची विया। त मूंखे चई अदी तूं भले साइड थी। मां साइड थी, असां निकिरी आयासीं उतां, ॿियूं बि अदियूं मां हिते गॾु कयूं, साइड थी निकिरी जो आयासीं त सर पुलिस हिननि जे ॻोठ खे वकोड़े वई। पुलिस वकोड़े वई, छा कयो अथऊं उन माई खे हिकु जाइ तां कढी ॿिए घर में रखियो अथऊं, ॿिए जाइ तां कढी 3 में, वरी 4 में, माना पुलिस बि ॻोल्हींदी थी वञे हे माई खे लिकाइण जी कोशिशि में। पोइ सर शुक्र अल्हम्दुलिल्लाह हुन वीचारी जी हयाती हुई, असांखे अलाह साईं हिन जो सवाबु ॾींदो, उहा बची वई। पोइ असां दारुलामान में वई, पंहिंजी पुलिस माउ छा गॾु कयो? वियसि। पकड़ियो माण्हू? सर माण्हू न पकड़ियऊं, छोकिरी खणी विया। छोकिरी खणी विया, छो त अञा को किसो थियो न हुयो। हिते सर सफ़ा सिजु लही वियो। मां पंहिंजे घर पुॻमि, पर ॾाढी ॾकां पई, ॾाढो डपु थिए पियो हिकिड़ो माण्हू खे। पर मां त मारण वारी शइ, हर शइ ॾिसी आयमि नी, ख़ौफ़नाक शइ ॾिसी आयमि। मुंहिंजे हिते फ़ोन आई, चई अदी असां माई खणी विया आहियूं, हाणे पंहिंजो दारुलामान में छॾींदासीं। राति जो सुम्हण ॾे फ़ोन कई अथऊं 9:30 बजे। सर शुक्र अल्हम्दुलिल्लाह, माना असांखे इहा ॼाण मिली त असां इहो कमु कयोसीं। सो मां तॾहिं चवंदी आहियां त जीअं असांजे सर शोएब सुल्तान साहिबु चए थो त हेठीं सतह ते कमु कयो। जॾहिं हेठीं सतह सियाणी थी वेंदी, होशियारु थी वेंदी, त पोइ उनखे कोई न लुटे सघंदो, न फुरे सघंदो, न ई मारे सघंदो। सर ईअं माना खोड़ केस असां छॾायासीं, खोड़। शुक्र अल्हम्दुलिल्लाह थोरी तालीम हुई। सर उन खां पोइ मूंखे शौक़ु जाॻियो त मां अॻिते माना इंटर कयां। सर मुंहिंजो नंढड़ो हिते 8वीं पढ़े पियो। मां हुन खां पढ़ंदे मां मैट्रिक
पूरी कई। पुट खां पढ़ियो पुट खां पढ़ियो सर। अच्छा हा। वो होशियारु आहे माशाल्लाह सर होशियारु अच्छा, आहे। हाणे 13वीं जमात में वेंदो। चवंदा शेख अयाज़ यूनिवर्सिटी में दाख़िला वठी ॾियोसि। महिनत इहा सर असांजी रंग लाहींदी। सर हाणे वरी शौक़ु जाॻियो आहे, चवंदा त अॻिते बि कयूं, हयाती साथ ॾिनो त सर असांजे लाइ माना इहो सरसों हिकिड़ो अहिड़ो कमु शुरू कयो जो पैसो त कम जो न हुयो नी। चवंदा आहिनि जेको मछी पचाए खाराए उहा कम जी न आहे, जेको मछी पकड़णु सेखारे उहा शइ कम जी आहे। सर असां मज़बूत हितां थियासीं। सर मूंखे ॻाल्हाइणु न ईंदो, कोई दड़का ॾेई वेंदो न वेठी रोईंदी हुअमि। हाणे चवंदी आहियां खाई मारिया आहिनि, ग़लति न कयो। चवंदी आहियां माण्हुनि खे सम्झायां, वेठी उन्हनि खे ट्रेनिंगियूं करायां, उन्हनि सां ॻाल्हायां, माना एॾो मूंखे जज़्बो ऐं शौक़ु हाणे आहे। पोइ तव्हां इम्तिहान ॾियणु वियो? हा सर। पोइ पुटु तव्हां सां गॾु हलियो? न सर गॾु न हलियो। हू लखी में वियो, मां अब्दू में वियमि। अच्छा। मुंहिंजी दोस्त बि हुई, माना ॿई असां LSO मेराण जी अॼु सनम नालो अथसि, उहा बि हुई। असां ॿई वियासीं। उहा बि मूं वांगुरु 5 ई पास हुई। ॾाढा ख़ुशि थियासीं। उते जो वियासीं त उस्ताद सभु ॾिसनि पिया, चई एॾी एज जूं मायूं छोकिरनि सां वेठियूं आहिनि ऐं असांजी टीचरियूं जेके असां खां वठनि पियूं पेपर। तव्हां पुछो त ॿिए खे कॉपी कराइण आया आहियो छा? हा ईअं चयऊं। चई भला कॉपी कराइण आया हो या कंहिंखे तव्हां वठी आया हो? चयोसीं सर तव्हां असांजा अखर ॾिसो, जेकॾहिं असां कॉपी करणु आया आहियूं त असांजा अखर सिधा न हुजनि। माशाल्लाह अखर जो टीचरुनि ॾिठा त ख़ुशि थी वियूं ऐं जेके होॾां बोर्ड खां बि आया त उहे बि ख़ुशि थी विया। त माशाल्लाह भई मां चयो सर तव्हां असांखे आश ॾियो, अचणु कमु असांजो आहे। ॾाढो ख़ुशि पिया थियनि। हा सर। 8वीं सर 9 हा उहा ॾिनव? हा पोइ 9 जो इम्तिहान। 8वीं जा त पहिरियां ॾिनासीं नी, पोइ 10 पढ़दे ॾिनव? पढ़दे 9 ॾिनी, वरी पोइ 10 ॾिनी। कहिड़े ग्रेड में पास कयो? सर B में। B में। हा। पोइ अॻिते पढ़ियो? सर हाणे बि अञा पढ़ूं था। हा हा मां पंहिंजे नंढड़े खां सबक़ु वठंदी आहियां माशाल्लाह। सर कुझु माना अञा थोरो ॼाण में इज़ाफ़ो थिए, उन सां गॾु पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदी आहियां। सर न दाख़िला न वरिती आहे, हिन साल वठंदमि। अच्छा। हा हे जेको आहे न गुज़री वञनि त पोइ नंढड़े खे चवां पई उनखे ट्रेनिंग ॾियाराई सरसों जे तरफ़ां। सर बेनज़ीर सपोर्ट जो मूंखे कार्ड हुयो, पोइ उन में मुंहिंजो स्कोर आयो त पोइ नंढड़े खे मूं ट्रेनिंग ॾियाराई कंप्यूटर जी। चयूं तव्हां माल वठो, माल बि आहे, हे बि आहे। मां चयमि न, जेका मुंहिंजे नंढड़े जी खे सिखण जो शौक़ु आहे त मां हुनखे उहा शइ ॾींदमि। माशाल्लाह डिजिटल स्किल जी हुनखे कोर्स करायो आहे, लैपटॉप मिलियो अथसि। ॾाढो माशाल्लाह ख़ुशि आहे, अञा वधीक हुनजो ज़हन वधी वियो आहे। हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि थो पुछां, वक़फ़ो था वठो। उहा हीअ आहे, तव्हांजे ॻोठ में घणियूं सरसों में भेणूं आहिनि जेके हाणे हुनरमंद आहिनि सरसों जे करे? हाणे पूरो ॻोठ आहे। केतिरो आहे, घणियूं आहिनि? सर 700 असांजो घरु आहे। हा 700 में कंहिंमें 2 अदियूं आहिनि, कंहिंमें 8 अदियूं आहिनि, माना 500 खां मथे अदियूं आहिनि। वाह वाह। हा पर इहे सभु पढ़ियल आहिनि? 5, 7, 8 दर्जा? सर उहे वॾी अॼ जूं आहिनि। मां हिकिड़ी हिते मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, असां वटि विज़िट हुई, मूंखे चयूं चई हिन अदियुनि तंज़ीम वारनि खे तूं नालो लिखणु सेखार। सर हिकिड़ी अम्मा हुई 60 साल जी, वाह वाह। मां उनखे बि नालो लिखणु सेखारियो। जॾहिं विज़िट हुई हूअ जो पई त चयूं नालो लिखियो पंहिंजो थम जे बदिरां। हिते अली बख्श असांजो DM हुयो, हूअ जो पई हेॾां लिखण खां बदिरां हेॾां मरियम लिखे उते साइड खां। त मां ॾिसी थी चवांसि अम्मा एॾो न लिखो। चए थी हलड़ी हल जिंद छॾ, मां पाण नालो लिखां थी। माना उहा पोड़ी अम्मा बि 60 साल जी नालो ॾके बि सफ़ा नालो लिखी वई। वॾी एज वारनि खे मूं नाला लिखणु सेखारिया। पोइ सर LRF असां वटि इदारो आयो जंहिंमें 75 छोकिरी असांजी 8 ताईं ॻोठ जी पढ़ियल आहे ऐं पूरी UC में असां उहे स्कूल उते खोलरायासीं जिते सरकारी स्कूल न हुया, पूरी UC में खोलरायासीं। माशाल्लाह हर ॻोठ मूं 30-40 अदियुनि तालीम हासिलु कई आहे। उहे स्कूल आहिनि अञा? सर न उहो 6 सालनि जो प्रोजेक्ट हुयो, ख़तमु थी वियो। 8 माना हुननि खे पास कराइणा हुया। पोइ सरकार जा ॿिया स्कूल नवां आया सर प्राइमरी न ठहिया आहिनि, अञा न ठहिया आहिनि। हा माना उहो ख़ाली आहे, मुल्क ख़ाली आहे। वरी उन्हनि खे हाणे गुज़ारिश कई आहे, पंहिंजो सरसों वारनि खे बि चऊं था त असां वटि स्कूल तव्हां खोलियो त असांजा ॿार अञा अॻिते पढ़नि। हिकिड़ी नंढड़ी साई वठो। ठीकु आहे सर। नाज़रीन, असां हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी मोहतरमा नसीम खोसो साहिबा सां ॻाल्हायूं।